आस्क मुफ्ती मुजीब रहमान। छा जुमे जे ॾींहुं कमुकार करणु जाइज़ आहे या न? बिल्कुलु जाइज़ आहे, कोई क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। बल्कि जुमे जी जीअं आज़ान थिए न, आज़ान खां बाद में कारोबार करणु नाजाइज़ ऐं हराम रहंदो। ॻाल्हि सम्झ में आई? जुमे जी आज़ान मिले न, कारोबार खे बंदि करे छॾियो। अलाह ताला क़ुरान हकीम में इहो हुकुम या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसअू इला ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारो, जॾहिं जुमे जी आज़ान ॿुधो पंहिंजे कारोबार खे बंदि कयो ऐं अलाह ताला जे ज़िक्र जी तरफ़ अचो। ज़िक्र मां मुराद निमाज़ आहे। ज़िक्र मां मुराद छा आहे साईं? निमाज़। अलाह ताला फरमायो आज़ान ॿुधो ऐं दुकान खे बंदि कयो। असां छा कंदासीं? दुकान खुलियलु हूंदो, भले साईं मुजीब रहमान गर्मी में वेठो हुजे, भले पंहिंजी तकरीर खे हलाए। हाणे पेशवाम मोज़िन साहिबु जॾहिं अलाह अकबर चवंदो न, पोइ साईं मस्तु मलक भॼ भॼां ओयो थो भॻो अचे। जमायती हिकिड़ो, ॿियो जमायती, टियों जमायती, वारो करो बाबा परे 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 मां वुज़ू कयां। अरबनि वटि ईअं बिल्कुलु न आहे। अरब आज़ान खे ॿुधी करे निमाज़ न ॾींदा। अरब आज़ान खे ॿुधी करे निमाज़ न ॾींदा। मुंहिंजी ॻाल्हि खे को ग़लति साबित करे। हिते उहे बि साथी वेठा आहिनि जेके सऊदी अरब में 20-20 साल खां कमु था कनि। अरब आज़ान ॿुधी करे निमाज़ न ॾींदा। अरब टेम ॾिसी करे निमाज़ ॾींदा आहिनि। छाजे करे इहो वक़फ़ो हिते असां था ॾियूं? नमाज़ खां बाद में 15 मिंट जो, आज़ान खां बाद में 15 मिंट जो वक़फ़ो, आज़ान खां बाद में 15 मिंट जो वक़फ़ो, आज़ान खां बाद में 20 मिंट जो वक़फ़ो, हे हिते असां था ॾियूं। उते आज़ान खां बाद में 3 मिंटनि में नमाज़ बीठी आहे। आज़ान खां बाद में 4 मिंटनि खां बाद में जमात बीठी आहे। त अरब जेको आहे आज़ान खे ॿुधी करे निमाज़ न ईंदो, बल्कि टेम खे ॾिसी करे पोइ निमाज़ ईंदो आहे। असां आज़ान खे ॿुधी करे पोइ निमाज़ ईंदा आहियूं। त अलाह ताला जो कुझु ख़ौफ़ असां कयूं। जुमे जे ॾींहुं कारोबार करणु जाइज़ आहे। आज़ान मिले, कारोबार बंदि करे निमाज़ जी तरफ़ अचो ऐं अहिड़ी तरह नमाज़ पढ़ी करे वञी करे पंहिंजे कारोबार खे खोलियो। राति जो मैयत खे दफ़न करणु कीअं आहे? जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। राति जो बि मैयत खे दफ़न करे सघूं था। छा औरत खे उनजो मुड़ुसु क़बर में लाहे सघे थो या न? जाइज़ आहे बिल्कुलु। औरत खे पंहिंजो मुड़ुसु क़बर में लाहे सघे थो जेकॾहिं इंतकाल करे वई आहे। मैयत खे गुसुल कीअं ॾिनो वेंदो? मैयत खे गुसुल ईअं ॾिनो वेंदो, सभ खां पहिरियों मैयत खे खट ते रखियो वेंदो, उनजा पेर काबतुल्लाह ॾे कया वेंदा। इन एतबार सां न कया वेंदा त तोहीन था असां कयूं, इन एतबार सां कया वेंदा ताकी इन जो मुंहुं जेको आहे खाना काबा जी तरफ़ थी, पेर एॾे कया वेंदा। इन खां बाद में उनजा कपिड़ा कटिया वेंदा, इस्तंजा उनखे करायो वेंदो, नमाज़ जो वुज़ू थींदो आहे ईअं वुज़ू करायो वेंदो। सिर्फ़ु उनखे वात में पाणी न विधो वेंदो ऐं नक में पाणी न विधो वेंदो। सिर्फ़ु जेको कप आलो करे नक में फिराई वेंदी, वात में फिराई वेंदी ऐं इन खां बाद में ॿांह धोती वेंदी, मुंहुं धोतो वेंदो, पेर धोता वेंदा, सॼे जिस्म ते पाणी वायो वेंदो। जीअं पाण खे जनाबत खां पाक कंदा आहियो, सेम मैयत खे बि ईअं करिणो पवंदो। हे मैयत खे गुसुल ॾियण जो तरीक़ो आहे। आसान आहे न साईं? हा, जेकॾहिं कोई बि इंतकाल पंहिंजो माइट करे वञे, गुसुल जेको आहे पाण जो, मौलवी खे तंग न कयो। माण्हू यार वरी तानो बि असांखे ॾियनि था, असां मौलवियुनि खे वरी तानो बि ॾियनि था। तानो कहिड़ो चए? तव्हांजो कमु इहो आहे न, सिर्फ़ु तव्हां मौलनि खे गुसुल ॾींदा आहियो न। हे तानो असांखे चए, तव्हां मौलवियुनि जो सियासत में छा कमु? तूं मौलवी कारोबार छो थो करे? तूं मौलवी ॿाहिरि मुल्क छो थो घुमी? अड़े बा छो भला? तुंहिंजे पैसे ते घुमंदो या भला? मौलवी जेकॾहिं तरक़ी करे न, पोइ मौलवी खे तानो चए भाई तव्हां वञी करे मौलनि खे गुसुल ॾियो न, तव्हां वञी करे जनाज़ा पढ़ायो न, तव्हां वञी करे हे कमु। बाबा जनाज़ो असली हुकुम आहे पुटु वञी करे पढ़ाए। जनाज़ो असली हुकुम आहे त तव्हांजो जेको रिश्तेदार आहे न, पुटु वञी करे तव्हांजो जनाज़ो, पीउ जो जनाज़ो पुटु पढ़ाए। ऐं मां अॻु में ॻाल्हि कई हुयमि त पुटु जेको जनाज़ो पढ़ंदो उहो ध्यान सां ज़्यादा पढ़ंदो, मौलवी न पढ़ंदो। छो त मौलवी जो पीउ थोरी आहे भला? साईं ॻाल्हि सम्झो आई न? मौलवी जो अबो थोरी आहे साईं। जेकॾहिं अगरि कंहिं बि जमायती जो अबो जो गुज़ारे वञे, पुट खे घणो जेको ॾुख थींदो मौलवी खे, यार ॿुधायो नथा? मौलवी खे कहिड़ो टेंशन थींदो? मौलवी चवंदो अहिड़ा जनाज़ा रोज़ ईंदा रहंदा आहिनि। पोइ इन करे असां चवंदा न, पुट खे जेकॾहिं कलमो पढ़णु नथो अचे त पुटु सिखे। इहा ॻाल्हि भला मां फिरायमि छा? इन करे मां फिरायमि त पुट खे जेको कलमो पढ़णु नथो अचे न, त इहा लायानी पुट जी आहे। इहो पुटु हाई फाई जो हेड मास्टर आहे, हे टीचर आहे, हे इंग्लिश में मौलवी खे सवाइ चुप थो कराए। मौलवी खे चवंदो यूर शट अप, मौलवी ख़ामोश। अड़े हाई फाई इंग्लिश तो ज़ालिम ॻाल्हाई, कम से कम एतिरी बि सलाहियत रखो न, एतिरी सलाहियत रखिजो अबो तुंहिंजे घर में पाण जनाज़ो पढ़ाए। अबो तुंहिंजे घर में पियो अबे खे गुसुल पाण ॾे, हालांकि इहो असली हुकुम औलाद लाइ आहे। अबे खे गुसुल बि जेको औलाद पाण ॾे, जनाज़ो बि पाण पढ़ाए। छाजे करे? इख़लास सां औलाद दुआ कंदी।
जॾहिं पुटु जनाज़ो पढ़ाईंदो न पुटु छा चवंदो, या अल्लाह मुंहिंजे अबे खे माफ़ु कर। सॼो ध्यानु जनाज़े में इहो हूंदुसि, या अल्लाह अबे जी मग़फ़िरत कर, अबे जी मग़फ़िरत। मौलवी चवंदो अल्लाह अकबर, या अल्लाह माफ़ु करेसि, या अल्लाह अल्लाह मग़फ़िर हय्यना व मय्यतना व शाहिदना व ग़ाइबना व सग़ीरना व कबीरना व ज़करना व उन्सा अल्लाह मन हयतु मिन फ़ैलिसम। पढ़ी करे मौलवी चवंदो, या अल्लाह हिन खे माफ़ु करे, तुंहिंजो बंदो आहे, आमीन चई करे। मौलवी चवंदो, यार अल्लाह माफ़ु करे त ठीकु आहे, बाक़ी जेकॾहिं ख़ुदा माफ़ु नथो करे त असां छा कंदासीं? अल्लाह ॼाणे, बंदो ॼाणे। मौलवी जो कमु बि त इहो ई आहे न साईं। असां त एग्रीमेंट त न आहे त को ज़ोरी तुंहिंजी अबे खे माफ़ु करायूं। पर पुटु छा चवंदो, या अल्लाह माफ़ु करेसि, या अल्लाह माफ़ु करेसि, या अल्लाह माफ़ु करेसि। निमाज़ थींदो वरी चवंदो, या अल्लाह माफ़ु करेसि, या अल्लाह माफ़ु करेसि। राति में तहज्जुद में उथी करे चवंदो, या अल्लाह अबे खे माफ़ु कर। अब उहो गुनाहगार घणो आहे, मौलवी तहज्जुद में यादि थोरी कंदो। मौलवी चवंदो मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, मां तहज्जुद में यादि कयांसि। साईं अल्लाह हे ॻाल्हि जेको आहे थोरो घणो मूंखे खिल अचे थी, पर यकीन पुछो हे ॻाल्हि सीरियस अथव, हे ॻाल्हि सफ़ा मां सिधी थो कयां। मौलवी चवंदो मुंहिंजो कहिड़ो रिश्तेदार आहे, जनाज़ो पढ़ाए हिन खां बाद में अल्लाह ताला मुस्लमान जी मग़फ़िरत करे। पर मौलवी चवंदो मां तहज्जुद में हिन लाइ छो दुआ कंदुमि? मौलवी पंहिंजे लाइ दुआ कंदो, या अल्लाह मुंहिंजे लाइ को आख़िरत में बहितर जो मामलो कर, मुंहिंजे लाइ को हुरुनि जो आख़िरत में बहितर जेको बंदोबस्तु थी वञे, दुनिया में बि थी वञे, आख़िरत में बि थी वञे। त मौलवी खे फ़िक्र अक्सर इहा ई हूंदी, पंहिंजी हूंदी, छो त हर को दुनिया में फ़िक्र पंहिंजी रखंदो आहे साईं। सभ खां पहिरियां पंहिंजी फ़िक्र, हिन खां बाद में ॿिए कंहिंजी फ़िक्र ॾिठी वेंदी आहे। इहा ॻाल्हि मां कयां सच थो, बाक़ी काफ़ियुनि साथियुनि खे सम्झ में न ईंदी साईं। मैयत खे दफ़न करण खां बाद में पोइ उनजे खट खे उबतो करणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति अमल आहे। मैयत खे दफ़न करण खां बाद में जेकी खट जंहिं ते इंतकाल करे वियो आहे न, इन खट खे साईं ऊंधो करे छॾियो। कंहिं क़िस्म जो कोई बि हुकुम न आहे, खट खे सिधो ई रखो। ऐं जेकॾहिं अगरि खट इहा सम्झ में नथी अचे न, इहा पाड़े जे मौलवी खे ॾेई छॾियो, उहो ग़रीब सुम्हे। मैयत खे दफ़न करण खां पोइ उनजे क़बर ते आज़ान चवणु कीअं आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबिन खे दफ़न कयो, कॾहिं बि आज़ान न चवराई। साहिबिन खे दफ़न कयो, क़बर ते कंहिं क़िस्म जो कोई बि आज़ान न चवराई। साबित इहो अमल आहे ई न। क़बर में कलमे जी सिर रखणु कीअं आहे? साहबा खां बि साबित न आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि न आहे। साईं जेकॾहिं क़बर में सिर रखणु भली ॻाल्हि आहे त इहा वॾी ख़बर कंहिंखे हुई? नबी खे हुई न। साईं नबी इन ॻाल्हि ते हरीस हुया न हुया त मुंहिंजो उम्मती क़बर जे अज़ाब खां बची वञे? यार थोरो ॻाल्हायो साईं यार। नबी खे फ़िक्र हुई न त मुंहिंजो हर हिकु उम्मती क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ रहे ऐं जनम खां बची वञे। त पोइ अलाह जे नबी हुकुम ॾिना, साहबा क़बर में कलमे जी सिर रखोसि, इन जी निजात थी वेंदी। अलाह जे नबी न करायो अथव। जॾहिं नबी न करायो आहे, मां ईमान नबी जे मथां थो आणियां, वञा थो नबी जे रोज़े ते, त इंतिहाई मां अदब सां उते बीठो आहियां। ऐं पर नबी इहो कमु कयो न आहे त पोइ मां कीअं कयां इहो? साईं पोइ त मां मुख़ालिफ़ कयुमि नबी जी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमे जी सिर जेको आहे क़बर में नाहे रखराई, ऐं मुजीब रहमान चए थो रखरायो। हाणे छा थो करे मुजीब रहमान? हाणे मुजीब रहमान नबी जे टकर में थो ॻाल्हि करे। साईं आहे न आहे यार, थोरो ॻाल्हायो, सिंधी थोरो होशियारु थियो। मैयत खे गुसुल ॾींदड़ छा पाण गुसुल करे या न? मुस्तहबा त गुसुल करे, वरना हिन जे मथां गुसुल जेको आहे लाज़िम न थींदो। जेको मौलवी मैयत खे तड़ कराए थो न, त उन मौलवी जे मथां मुस्तहबा त उहो गुसुल करे, वरना लाज़िम न आहे। 10 मुहर्रम हराम ते क़ब्रिस्तान ते वञणु कीअं आहे? क़बरूं ठाहिणु, ॿिए कंहिं ॾींहुं वञे, 10 मुहर्रम ते न वञे। छाजे करे इस्लाम में हिकिड़ो ॾींहुं ख़ासि करणु ग़लति आहे। अलाह जी नबी फरमायो रोज़ वेंदा कयो, साहबा रोज़ानो वेंदा कयो, हफ़्ते में वेंदा कयो, पर हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करणु ग़लति आहे। न साईं बसि मां 10 मुहर्रम ते ई वेंदुमि। वाह 10 मुहर्रम ते मुक़ररु जेको तूं कयो आहे न, हा मुक़ररु न आहे, हिकिड़े मुहर्रम ते वेंदो आहे, ॿिए मुहर्रम ते न वेंदो आहे, त पोइ ठीकु आहे। पर हर 10 मुहर्रम ते मां वञा, न इहा शइ मुक़ररु इस्लाम में न आहे। मैयत जे कफ़न जा टुकर काफ़ी हमला औरतूं पंहिंजे पेट ते ॿधंदियूं आहिनि ताकी हमल ज़ाया न थिए। थींदो आहे छा ईअं? भला थींदो आहे साईं? थींदो आहे साईं। हा असां जनाज़ा असां था पढ़ायूं न, जनाज़नि खे कुल असां ॾेई वेठा आहियूं न साईं। कॾहिं बि को पाड़े में इंतकाल थिए, असां त वेंदा आहियूं साईं, असां सभिनी ॾे वेंदा आहियूं, सभिनी जा कफ़न बि असां ठाहींदा आहियूं, माण्हुनि जा कफ़न बि सिधा असां कंदा आहियूं, उन्हनि खे गुसुल बि असां ॾींदा आहियूं, आख़िरी में क़बर ते पहुचाए बि असां ईंदा आहियूं। त पोइ काफ़ी औरतूं छा चवंदियूं आहिनि, मौलवी साहिब खे चओ त कफ़न जे टुकड़े जी जेको आहे रीढ़ त मूंखे ॾे। अड़े बाबा छाजे का? छाजे का? मां पुछां कयुमि छाजे का? नंढा ॿार आहिनि छाजे का? चओ अम्मा खे जेको आहे हमल आहे, पेट अथसि, उहा चई हाणे हिते मां मैयत ते आई आहियां, हाणे इहो जेको मरी वियो आहे न, इहो मुंहिंजे ॿार खे न गिले वञे। अड़े बाबा हे ग़रीब मरीज़ जेको वियो आहे, एतिरो आजिज़ आहे जो मौलवी साहिब खे घुरायो थो वञनि, हे पाण खे गुसुल बि नथो ॾेई सघे।
हे पाण खे कफ़न बि नथो पाराए सघे। मौलवी साहिबु 1 किलोमीटर पंधु करे आयो आहे, हिन खे गुसुल थो ॾिए। हिन जो कफ़न बि जेको आहे मौलवी साहिबु पाण ठाहियो आहे ऐं कफ़न पारायो बि मौलवी साहिबु अथसि। हाणे इहो कीअं ॿारु जेको गिले वेंदो? न चए त बि जेको असांखे हिकिड़ो कफ़न जी जेको टुकड़ो ॾियो और जेको अमर जेको आहे पेट सां ॿधंदी। अड़े बाबा हे ग़लति अमल आहे, हे ग़लति आहे, हे शिरक आहे। बाबा कफ़न जी जेको हे टुकड़ी आहे, हे मसइलनि तौरु हे कफ़न जी टुकड़ी आहे, छो त कफ़न पोइ ते पियो आहे, हे मेंबर जे पोयां जाई में कफ़न पियो अथव, त कोई रखे वियो आहे। मूंखे बि पहिरियों नंढा हूंदासीं न, कोई कफ़न खणी ईंदो, ख़ौफ़ थींदो हुयो। मां जीअं जो उमिरि खां मोटी आयमि हिते ॾिठुमि त मां चयुमि को अलाए जमायती को मिठाई विठाई मुजीब रहमान जे लाइ वठी आयो, या मां चयुमि को ड्रेस वठी आयो ख़ुशी में अलाए छा। मां चयो यार ॾिसां हे कपिड़ो त काटन जो लॻे थो। हीअं खोलियो मां, अड़े भाउ हे त कफ़न आहे। जमायत खां पुछियो कि साईं काॾे नूर मोहम्मद आहे? हे मीरानी साहिब जो नालो छा आहे? रोशन साहिबु। रोशन साहिब खां पुछियो कि मेरे कफ़न, चई साईं अलाए केरु हिकिड़ो आयो, चई साईं खे ॾेई छॾियो, हे सऊदी जो कफ़न आहे। मां चयुमि ज़ालिम खे सिर्फ़ु नज़र ई कफ़न आयो आहे, महल सां जेको असांखे मार्केट खां उॾाईंदो आहे भला। पर अलहमदुलिल्लाह हे 3 हफ़्तो अथव कफ़न पोयां पियो अथव। हिते ॿियो को माण्हू जो हाली त आऊं फाड़ी पई सां, अड़े भाउ कफ़न हिते आयो आहे। मां चयो माली पोइ ते रखे छॾियो इनशाला, हिते पियो अथव, जेकॾहिं कोई तहक़ीक़ करणु चाहे त निमाज़ खां बाद में ॾिसी सघे थो। कफ़न बि सभु पासे पेवर कफ़न आहे, अथव बि मदीने जो कफ़न ऐं ज़मज़म खां धुतल आहे। पर जेकॾहिं अगरि कंहिं जमायती खे ज़रूरत पए त ॾींदोमांसि। हूंदी आहे न हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे साईं असांखे, या साईं तव्हांखे बि ख़ौफ़ थो थिए, उहो जेके वॾी उमिरि जा न उहे पका आहिनि तव्हांखे, टैक्स लॻंदी कुझु ॾींदव? ठीकु आहे, मूंखे त साईं हदियो मिलियो आहे न, मां केतिरे में बि अॻिते मोकिले छॾियां। पर इहा यार क्लिप कट कंदोमांसि, माण्हू चवंदा साईं कफ़न थो खपाए। बहरहाल साईं हे माशाअल्लाह हे मसइला जेके असां रिकॉर्ड कयासीं। बाक़ी मस्जिद नबवी में ऐं मस्जिद हराम में तकबीर खां बाद में जॾहिं नमाज़ शुरू थींदी आहे, पेशमाम ज़बरदस्त हिकिड़ा अल्फाज़ चवंदो आहे। मां चवंदो उहे अल्फाज़ तव्हांखे ॿुधायां। जॾहिं पेशमा चवंदो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्य अला सलाह हय्य अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। हाणे पेशमाम हरम जो चवंदो आहे इस्तऊ, ईअं चवंदो आहे इस्तऊ, याने सिंधी में माना छा थी बीहे? सिधा थी करे बीहो। पोइ अॻिते छा चवंदो आहे? तरासू, सही चवंदो न तरासू। पोइ इन जी माना छा थी बीहे? मिली करे बीहो। इस्तऊ सिधा थी करे बीहो, तरासू मिली करे बीहो। पोइ इन खां अॻिते चवंदो आहे सुद्दुल खलल, जेको तव्हांजे दरमियान को फ़ासिलो आहे, खाली आहे, उन ख़ाली जॻह खे बंदि कयो। पोइ आख़िरी में चवंदो आहे, अच्छा आख़िरी में न विच में वरी चवंदो आहे इअ्तदिलू। इनशाला हरम बि ईंदो, हे हरम जा अल्फाज़ जेके तव्हांखे ॿुधायां थो। इअ्तदिलू चवंदो आहे एतिदाल सां बीहो। पोइ आख़िरी में चवंदो आहे सवू सुफ़ूफ़कुम, पंहिंजे सिफ़ुनि खे जेको आहे बराबरि कयो। जेके माशाअल्लाह उमिरो करे आहिनि, इहे सभु उन्हनि अल्फाज़ ॿुधाईंदा। इस्तऊ, तरासू, सुद्दुल खलल, इअ्तदिलू, सवू सुफ़ूफ़कुम। हाणे इहे अरबी में उहे अल्फाज़ आहिनि, इन जो हुकुम थो ॾिए पोइ हिते सभिनी जमायतुनि खे, सभिनी खे हुकुम ॾिए थो तव्हां सिधा थी करे बीहो। अलाह जा ॾो हाणे बीहंदव, तव्हांजे दरमियान जेकॾहिं को खाल आहे उन खाल खे भरियो, कुल्हे खे कुल्हे सां मिलायो ऐं पंहिंजी सिफ़ुनि खे सिधो रखो। हे माशाअल्लाह एतिरा बहितरीनु, हालांकि असांजो लहजो अरबी त न आहे, पर जॾहिं अरबी लहजे में हरम में तव्हां इहे अल्फाज़ ॿुधंदव न, तव्हां चवंदो इहे अल्फाज़ असां बार बार ॿुधूं। वरी अलाह ताला अरबनि खे क़ुर जी तिलावत जी सलाहियत बि अहिड़ी ॾिनी आहे जो हिकु हिकु ॾिसो न, अधु अधु सीपारो हिकु हिकु रकात में पढ़ी वेंदा। सयाजी साहिबु अधु अधु सीपारो पढ़ी वेंदा, मुनो सीपारो पढ़ी वेंदा, कंहिं रकात में त सीपारो बि पढ़ी वेंदा। तव्हां चवंदो कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, इहो जेको न क़ुर जो हिसो ईअं पढ़ंदो रहे। साईं हिकु अरबनि जो आवाज़ु, ॿियो हरम में अंदरि निमाज़, हा साईं जेको लख निमाज़ जो अजुर, ऐं 3 नंबर ते हाई फाई एयर कंडीशन। छो त एयर कंडीशन में माण्हू खे निमाज़ पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। जेकॾहिं अगरि उते एयर कंडीशन बिल फ़र्ज़ु न बि हुजे न, त बि हरम जो आवाज़ु ऐं अहिड़ी तरह जेकी उते लख निमाज़ जो अजुर थो मिले न, बसि बंदो इते ई अलाह अकबर करे बीहंदो, चवंदो केतिरा बि पघार हुअनि भले। हा साईं लख निमाज़ जो अजुर पियो मिले, ऐं उन जॻह ते निमाज़ पढ़ूं पिया जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाई आहे, जिते अल्लाह जा नबी इमाम थिया आहिनि। मस्जिद नबवी जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम थिया आहिनि। ऐं ॾिसो मस्जिद नबवी में वॾी तसली त हिकिड़ी इहा हूंदी आहे त जंहिं टाइम मां निमाज़ ते बीठो आहियां न, ऐं मासां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि। त ॾिसो केॾो असरु आहे उते यार। ॾिसो हिते मस्जिद आहे न, मस्जिद में तव्हांखे तसली आहे त यार पेशमा बीठो आहे निमाज़ पढ़ाए थो, पर हाणे जॾहिं मस्जिद नबवी में तव्हां निमाज़ पढ़ंदो न, तव्हां चवंदो हे साम्हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे मसां। छो त जेकॾहिं अगरि तव्हां
ओलह साइड वेंदो त खॿे पासे खॿे हथ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बर मुबारक आहे। हे वॾी हिकिड़ी तसली ईमान वारे खे थींदी आहे त मां उन जॻह ते निमाज़ पढ़ंदो। ऐं अॼु त मुंहिंजो नसीबु एतिरो बुलंद आहे, अॼु मुंहिंजो भाग एतिरो सारो बुलंद आहे जो मां उन मक़ामात ते बीठो आहियां जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ख़ुतबो ॾींदा हुया।